सिंधु रुगो हिकिड़ो दफ़ो अखियूं खणी सारंग ॾांहुं निहारियो हो ऐं हुन जी हिकिड़ी घोर सारंग खे घाए विधो हो। उन खां पोइ सारंग केतिरा दफ़ा सिंधुअ खे ॾिठो। माणिक जे घर में, पंहिंजे घर में रजनीअ सां गॾु मंदरु वेंदे हुन केतिरा दफ़ा हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर अखर निड़ीअ में अटकी पियसि। ॿई हिक ॿिए ॾांहुं निहारींदा हुआ, ॿिन्हिनि जी ज़बान बंदि हुई, पर अखियूं आरसियूं हुयूं जिन में संदन प्यार जो ओलड़ो पियो झरकंदो हो। हुन केतिरा दफ़ा सिंधुअ खे ख्वाब में ॾिठो। हू ॿई डूंडीअ में वेठा हुआ ऐं डूंडी किंजर में तरी रही हुई। कंदीअ कंवल टिड़िया हुआ, उतर वाव थी लॻो ऐं किंजर हिंदोरो थी केरु थो चवे त नूरी ऐं ॼाम तमाची मरी विया आहिनि। नूरी ऐं ॼाम तमाची त हर दौर में पैदा थींदा आहिनि ऐं हिननि जी मोहबत जे हुबकार में किंजर खथोरी थींदी आहे। हींअर नूरीअ जो नालो सिंधु हो ऐं ॼाम तमाची जो नालो सारंग समो। केतिरा दफ़ा हिन बुआता ख्वाब बि ॾिठा। हू ऐं सिंधु ॿेड़ीअ में वेठा हुआ। ॿेड़ी कुन में फासी पई हुई। चौधारी कुननि जा कड़का हुआ। सिंधु डिॼी हुन जे सीने सां चंबड़ी हुई। सिड़ फाटी विया हुआ ऐं वंज हथनि मां छॾाइजी विया हुआ। ॿेड़ी थी फिरी, धरती थी फिरी, काइनात थी फिरी, बचायो बचायो बचायो, ऐं हू छिरक भरे जागी पवंदो हो त हुनखे पंहिंजी खट बि फिरंदी महसूसु थींदी हुई। आसमान बि फिरंदो महसूसु थींदो हो ऐं यकदमि खट जे पान खे वठी झलींदो हो ऐं पोइ जॾहिं होश जाइ ते ईंदो हुयुसि त मुरकी वेहंदो हो। केतिरा दफ़ा दिलि चयुसि त माणिक सां हाल करियां, दोस्त सां दिलि जो दर्द वंडियां, पर दिलि झले न सघियो। सारंग में घणो फेरो अची वियो हो। हू ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माठि थी वेंदो हो ऐं दूर दूर पियो निहारींदो हो शफ़क़ ॾांहुं, जंहिंजी ॻाढ़ाण में सिंधुअ जे गलनि जो उहाव हो। साम्हूं डंड ॾांहुं, जंहिं में सिंधुअ जे अखियुनि में तरंदड़ प्यार जे पैगामनि वांगुरु कंवल जा गुल पिया तरंदा हुआ। मथे आसमान ॾांहुं, जंहिंजे नीरे नीरे मथाछिरे ते चंड जी डोंडी पई तरंदी हुई। उन डोंडीअ में सिंधु ऐं सारंग वेठा हुआ ऐं हुननि जे प्यार चांडाण बणिजी सारे धरतीअ खे सुहाई ॾेई छॾी हुई। केतिरा दफ़ा माण्हू पुछियसि त यार छा थियो अथई, कंहिंसां अंग अड़ियो अथई, छाजो वेठे वेठे अलाए जे केॾांहुं हलियो थो वञी। मिड़ई हिते अथई, मिड़ हिते अथई, पर पसाह के ॿिए हंधि। केतिरा दफ़ा इरादो कयईं त माणिक सां अंदरि जो सूर सलियां, पर हर तरफ़ मुरकी खणी माठि कयईं। हिकिड़े ॾींहुं सारंग ऐं माणिक हमेशह वांगुरु मकलीअ ते घुमणु विया। उन ॾींहुं माणिक ॾाढो ख़ुशि थी नज़र आयो, हरू भरू बि थी मुरकियो। सारंग एॾो ख़ुशि ॾिसी पुछियुसि, छा आहे यार, अॼु एॾो ख़ुशि छो थो नज़र अचीं? छा ॿुधायां, बसि ईअं सम्झ त अॼु दुनिया जूं समूरियूं ख़ुशियूं मूंखे मिली वियूं आहिनि। मुंहिंजी शादी थी थिए। शादी थी थिए? कंहिंसां? सिंधुअ सां। सिंधुअ सां? कुननि में कड़का कया, सड़ फाटी पिया, वंज हथनि मां छॾाइजी विया, ॿेड़ी थी फिरी, धरती थी फिरी, काइनात थी फिरी, बचायो बचायो। अॼु वरी अर्गूननि जा घोड़ा हणकारींदा ठटे ते काहींदा थी आया। ठटो थो जले, दिलि थी जले, ॾिया ॿरे महल हू ठटे मोटी आया। अॼु सारंग खे ठटे जे मढ़नि थी मारियो। सामी सनख वॼाए पंहिंजी वाट वठी विया हुआ ऐं हर तरफ़ रख थी उॾाणी। आख़िर उहो ॾींहुं बि आयो जॾहिं सिंधु ऐं माणिक जी शादी थी। सारंग पाण शादीअ जो सारो बंदोबस्तु कयो, पंहिंजनि हथनि सां माणिक खे मोड़ ॿधाई। पोइ जॾहिं सिंधु कुंवार बणिजी हुनखे ॾेर जी हैसियत में पेरे पई, तॾहिं हुन मथे ते हथु रखी दुआ ॾिनसि, शल सुखी रहीं, सुहाग सदा सलामत रही शल। हुन जो आवाज़ु भरिजी आयो ऐं हू माठि थी वियो, पर अहिड़े अंदाज़ सां जो को बि हुन जे अंदर जो राज़ सम्झी न सघियो। हींअर बि हू ॿई मकलीअ ते घुमणु वेंदा हुआ। माणिक शादीअ खां पोइ ॾाढो ख़ुशि हो, पर सारंग जी दिलि माई मकलीअ जहिड़ी वीरान हुई, जंहिंजी सारी सूंह, सारो जोबन लुटिजी वियो हो ऐं जिते सिर्फ़ु ख़ुशियुनि ऐं ख्वाबुनि जा क़ब्रिस्तान हुआ, मुहबत जूं मज़ारूं हुयूं। माणिक हुन सां सिंधुअ जूं ॻाल्हियूं कंदो हो, सिंधुअ जी सूंह जूं, सिंधुअ जे प्यार जूं, सिंधुअ जे पति वर्ता जूं, ऐं हू माठि करे हुन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हो। मकलीअ जे मक़बरनि मां मुर्दा निकिरी ईंदा हुआ ऐं कफ़न में मोह लिकाए रोअंदा हुआ। सिंध मयाणीअ जी जंग में हार खाधी हुई ऐं हींअर सारी सिंध ग़ुलामीअ जी ज़ंजीरुनि में जकड़िजी वई हुई। मीर शेर मोहम्मद होशू शीदीअ जे चवण ते दुबे जी जंग मां हलियो वियो हो। हुन सिंधियुनि जे टिड़ियल पखड़ियल कुवत खे गॾु करण जी कोशिशि कई हुई। बलूचिस्तान ऐं अफ़गानिस्तान मां मदद वठणु वियो हो, पर पोइ मायूस थी काबिल मां जान बचाए सिंध में मोटी आयो हो।
ऐं अंग्रेज़नि सां ठाह करे पंहिंजी जागीर में गोशानशीनीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। सरदारनि खे जागीरूं ॾेई खेनि ख़रीद कयो वियो हो। आज़ादी जी बाहि मयाणी ऐं दुॿे में भड़को खाई हींअर विसामे चुकी हुई, पर अञा कॾहिं कॾहिं उन विसाणियल बाहि मां का चिणग उॾामी थी ऐं ऊंदाहीअ में टिमकी वरी ऊंदाहीअ में गुम थी वई। शाह बिलाल जे ख़लीफ़े चाकर छुटे अंग्रेज़ ऑफिसर खे कुहायो ऐं खेसि कराचीअ में फांसी ॾिनी वई। मीरनि जे हिकिड़े ख़िदमतगार सादिक घोड़ाबारीअ में अंग्रेज़नि जो अनाज जो भांडो फिरियो ऐं पाण खे घोड़ाबारीअ जो हाकिम सॾाइणु लॻो। जोखे नौमड़ियनि ऐं करमतियुनि जे सरदारनि ॼा महर अली जोखे, मलिक अहमद ख़ान नौमड़िए ऐं मलिक इब्राहिम करमतीअ कराचीअ ते कब्ज़े करण जो पह कयो। कराचीअ में अंग्रेज़नि जी सारी आरमार ऐं प्यादे फ़ौज में थरथलो पइजी वियो। नाउमल जे घर में त मातम मची वियो हो ऐं हू पंहिंजे ख़ानदान समेत दख़ानी जहाज़ ते चढ़ी बम्बई भॼी वञण जूं तयारियूं करणु लॻो, पर उहा चिणग बि विसामी वई। घणे वक़्त खां पोइ चाकर ख़ान जोखे गुजे वटि अंग्रेज़ी फ़ौज ते हमिलो कयो ऐं हिकु हिकु करे अंग्रेज़ी फ़ौजनि खे कुठाई, पर पोइ हू बि पेश पियो ऐं जागीर वठी वेही रहियो। हेॾां मांझंद वटि खोसन सिंधु नदीअ जे कप सां फुरलट लाइ ॾिनी हुई, पर उहे सभु विसामंदड़ बाहि जूं आख़िरी चिणगूं हुयूं ऐं को बि उन बाहि खे फूकूं ॾेई बभड़ बनाइण वारो न हो। को बि सिंधियुनि जे टिड़ियल पखिड़ियल कुवत खे गॾु करण वारो न हो। सिंधियुनि जी कुवत खे कॾहिं बि कंहिं गॾु न कयो हो, न मयाणीअ जी जंग में, न दुॿे जी जंग में ऐं न हींअर। नेपियर ॾाढे ॾहकाउ सां हुकूमत करे वापसि वञी चुको हो। सिंध जी सूबाई हैसियत खे ख़तमु करे सिंध खे बम्बई सां मिलायो वियो हो। सिंध में हींअर हिकिड़ो नेक दिल कमिश्नर आयो हो, जंहिं सिंध में वॾा सुधारा करण थी चाहिया, वाह खोटाया हुआईं, सराऊं, धर्मशालाऊं ऐं रस्ता ठहिराया हुआईं, टपाल जो हिकिड़ो नओं सिरिश्तो राइज कयो हुआईं ऐं हींअर सिंधी ज़बान जे अलिफ़ बे ठाहिराइण थी चाहियाईं त जीअं सिंधीअ खे सिंध सरकार जी सरकारी ज़बान बणायो वञे। सिंध सां तारीख़ जिते ॿियूं ॾाढायूं कयूं हुयूं, उते उहा ॾाढाई बि कई हुई जो सिंधी ज़बान खे पंहिंजे ई देश जे मदरसनि ऐं अदालतुनि मां निकाली ॾिनी वई हुई। अरबनि जॾहिं सिंध खे फ़तह कयो त अदालतुनि ऐं मदरसनि जी ज़बान अरबी थी, ऐं पोइ जॾहिं महमूद गज़नवीअ सिंध ते हमिलो कयो त सिंध जी अदालतुनि ऐं मदरसनि जी ज़बान फ़ारसी थी। सिंधी ज़बान थरनि ऐं बरनि में ई भटकंदी रही, पर हींअर हिकिड़ो अंग्रेज़ कमिश्नर आयो हो जंहिं सिंधी ॿोलीअ खे मदरसनि में मोटाइण थी चाहियो, सिंधीअ जी सुरतख़्ती ठाहिराइण थी चाही। उन कम लाइ हुन पंहिंजे देसी सलाहकार नाउमल खां 2 नौजवान आलिमनि जी घुर कई। नाउमल यकदमि सारंग ऐं माणिक जे पीअरनि खे चवाए मोकिलियो त छोकिरनि खे कराची मोकिलियो, जो कमिश्नर साहिबु सिंधीअ जी सुरतख़्ती ठाहिराइण लाइ खेनि सॾायो आहे। माणिक तारीख़ जो शागिर्दु हो। हुनखे ख़बर हुई त सिंध जी तारीख़ जे धाराइनि हींअर कहिड़े रुख ते वहणु शुरू कयो हो। हुन जो ज़िंदगीअ ॾांहुं रवैयो शाइराणो ऐं कंहिं हद ताईं जज़्बाती हो। हुन कराची वञण खां सफ़ा इनकार कयो, चयईं, मां अंग्रेज़नि जी नौकिरी न कंदुसि। माणिक सम्झायुसि त अंग्रेज़नि जी नौकिरी करण लाइ कराची नथा हलूं, पर पंहिंजी ज़बान जी नौकिरी करणु था हलूं। तक़रीब थी चुकी हुई ऐं हींअर तामीर जो वक़्तु हो। अचु त कुझु न कुझु करियूं, ॿिज छटियूं, गुल पोखियूं, गीत लिखूं। इहो वक़्तु ज़रूरु ईंदो जॾहिं वरी सिंध आज़ादु थींदी। पोइ सिंध जा हाकिम टालपुर न हूंदा, जिन सिंध खे जागीर सम्झी पाण में विरहायो हो ऐं सिंध खे शिकार गाह बणायो हो, पर पोइ सिंध जा हाकिम तूं ऐं मूं जहिड़ा इंसान हूंदा। तॾहिं तूं ऐं मां मरी चुका हूंदासीं, पर ॿिया माणिक ऐं ॿिया सारंग ईंदा, जेके सिंध जे बरनि में बहारूं आणींदा। सारंग पहिरीं त इनकार कंदो रहियो, पर पोइ माणिक जे इसरार ते राज़ी थी वियो। ॿिन्ही घोड़नि ते संज विधा ऐं कराची रवाना थी विया। हींअर हू नाउमल जे उताक में हुआ। माणिक खे निंड वठी वई हुई, पर सारंग पासा थी विराया। सुबुह जो नाउमल सां बगीअ में वेही हू कमिश्नर सां मिलण लाइ रवाना थिया। ॿई पहिरियों दफ़ो पंहिंजे शहर मां निकिरी ॿिए शहर में आया हुआ। हर हिकु घिटी ऐं हर हिकु मोड़ ते ॾाढे गौर सां थी ॾिठाऊं ऐं दिलि ई दिलि में कराचीअ जो ठटे सां मुवाज़नो थी कयाऊं। कराची जो शहर हुननि खे सफ़ा न वणियो। हाय ठटे जा बंदर ऐं बाज़ारूं, हिते त रस्तनि ते रुॻी मच्छीअ जी धप हुई। पुराणे शहर मां निकिरी वारिया सां मैदान लताड़े हू सदर में पहुता। सदर जा रस्ता वेकिरा ऐं वाउखा हुआ। पारसियुनि, गोवा जे करस्ताननि ऐं हिंदू वापारियुनि जा घर ऐं दुकान, फ़ौजी बैरकियूं, फ़रंगियुनि जूं कलीसाऊं जिन ते सलेब लॻल हुआ, फ़रंगियुनि जा शराबखाना, पोढ़ा पारसी घरनि जे अॻियां मूड़नि ते वेठा पनकियूं खाई रहिया हुआ। रस्तनि ते ॻाढ़ा ॻाढ़ा ट्रामी ऐं शाला बदन फ़रंगी औरतूं थियूं लंघियूं। पहिरीं हू कैप्टन प्रेडी सां मिलिया,
ॿिए ॾींहुं हुननि जो ॾाढो इज़त वारो आदर भाव कयो। पोइ हू कमिश्नर सां मिलण लाइ गवर्नर हाउस रवाना थिया। नौकर हुननि खे वॾी हाल में आणे विहारियो, जंहिंजे फर्श ते ईरानी गालीचा विछायल हुआ ऐं भितियुनि ते अंग्रेज़ी मुसवरनि जो तस्वीरूं टंगियल हुयूं। साम्हूं वारीअ भित ते इंग्लिस्तान जी राणी विक्टोरिया जी तस्वीर थी लड़की, उन जे हेठां जनरल नेपियर जी तस्वीर टंगियल हुई। वरियल नक, अयार अखियूं। ॿीअ भित ते मयाणीअ जी जंग जी तस्वीर टंगियल हुई। हिकिड़ो अंग्रेज़ सिंधी सिपाहीअ जे सीने में संगीन हणी रहियो हो। सारंग खे ईअं लॻो ॼण इहा संगीन हुन जे सीने में लॻी रही हुई। हुन यकदमि तस्वीर तां नज़रूं हटायूं ऐं ॿई तस्वीर ॾांहुं ॾिसणु लॻो। इन तस्वीर में कुझु सिंधी सिपाही घोड़नि ते सवार हुआ ऐं संदनि हथनि में तलवारूं ताणियल हुयूं। कारियूं ॾाढ़ियूं, अछा पटका, वॾियूं शलवारूं, चहिरनि ते इंतकाम जी आग। दरवाज़नि ते अजरक ऐं सूसीअ जा पर्दा थी लड़किया। हालनि जी जंडीअ जूं कुर्सियूं, गुलदान, हिंदोरो। पासे वारी भित ते सिंधियुनि जूं मुंहुं भरण वारियूं बंदूकूं, तलवारूं ऐं डालूं सजायल हुयूं ऐं घड़ियाल थी टिक टिक कई। एतिरे में दर खुलियो ऐं पर्दो हटाए कमिश्नर साहब अंदरि दाख़िल थियो। डिघो, सन्हो, चपनि ते मुर्क, हू यकदमि उथी बीठा। नाउमल त गालीचे वांगुरु कमिश्नर साहब जे पेरनि में विछाइजी वियो। कमिश्नर साहब हुननि सां ॾाढी इज़त सां मिलियो। नाउमल तारीफ़ करायो, ही माणिक आहे ऐं ही सारंग आहे ऐं ही असांजो कमिश्नर साहब बहादुर, नेकीअ जो पुतलो, माण्हू त न आहे, देवता आहे। मुंहिंजो नालो फिलिप आहे। कमिश्नर साहब नाउमल जी तारीफ़ी पटाड़ खे अध में कटींदे पंहिंजो नालो ॿुधायो। सारंग हुन ॾांहुं निहारियो। फिलिप जे चहिरे ते ॾाढी निमाणाई ऐं निठाई हुई ऐं संदसि अखियुनि में उदासाई। शायदि हुन जे दिलि जे ठटे खे बि अर्गुननि लुटियो हो। हुन जा सामी बि शंख वॼाए पंहिंजे वाट वठी विया हुआ ऐं सामियुनि जे मढ़ियुनि हुन खे मारियो हो। फिलिप पे अखियूं खणी सारंग ॾांहुं निहारियो। कड़काऊं रंग, बंबी ॾाढ़ी, वेकिरा पुठा ऐं चीते जहिड़ी चेल्हि, घेरेदार शलवार, मथे ते अछी पग, मुंहं में आलमनि वारी नरमी ऐं सबाझाई, पर अखियुनि में अजीब रोशनी ऐं जलाल। ॼण हुन जी आलमाना शख़्सियत में हिकिड़ी ॿी शख़्सियत बि लिकल हुई, अरड़ी ऐं अड़बंग, जंहिं संदसि अखियुनि जे रोशनदाननि मां लिया थी पाता। माणिक ऐं सारंग सां मिली फिलिप ॾाढो ख़ुशि थियो ऐं नाउमल जी नज़र इंतिखाब जो दाद ॾिनई। कमिश्नर साहब बहादुर जे वातां पंहिंजी तारीफ़ ॿुधी नाउमल मखण वांगुरु पघिरी वियो। थोरी देरि खां पोइ कमिश्नर जा 3 नाइब रिचर्ड बर्टन, कैप्टन स्टेक ऐं एलिस बि अची विया। 3 वॾा आलिम हुआ। बर्टन शाइर हो, अरबी, फारसी ऐं सिंधी ॾाढी रवानीअ सां ॻाल्हाईंदो हो। स्टेक सिंधी ऐं अंग्रेज़ीअ जे फ़्रहंग तयारु करे रहियो हो। एलिस हिंदी ऐं संस्कृत जो वॾो ॼाणू हो। हू वरी सिंधीअ जो ग्रामर तयारु करे रहियो हो। हुननि खे इन्हनि 3 आलिमनि सां कमु करणो हो। शाम जो हू घोड़नि ते चढ़ी समुंड ॾिसण विया। उथाह बेकनार ऐं आज़ादु समुंड खे ॾिसी सारंग खे शाह साईंअ जो सुर सामूंडी यादि पियो। हुन जो वणजारो बि त सड़ सां बही ओहिरे वियो हो, जंहिं बिना बंदर ऐं बाज़ारूं वीरान हुआ। शाम जो हू देरि सां वापसि मोटिया। सारंग ऐं माणिक बर्टन ऐं स्टेक सां मिली ॿोलीअ ते कमु करणु शुरू कयो। बर्टन सारंग ऐं माणिक जो रायो हो त सिंधीअ जी सुरतख़्ती अरबी हुअणु घुरिजे, पर स्टेक जो रायो हो त सिंधीअ जी सुरतख़्ती देवनागरी हुअणु घुरिजे। वॾा बहस थिया ऐं कमु हलंदो रहियो। सारंग खे बर्टन ॾाढो मुतासिर कयो। हू सिंध जे रिहाकनि, सिंधनि रीतुनि रस्मुनि, मज़हबनि, सिंधूअ जे छोड़नि ऐं सिंध में क़दीम आबपाशीअ जे निज़ाम ते किताब लिखी रहियो हो। सारी सिंध घुमंदो हो। वेस मटाए कॾहिं कश्मीरी ब्राह्मण बणिजी ऐं कॾहिं ईरानी या अफ़गानी मौलवी बणिजी हिंदुनि ऐं मुसलमाननि वटि वञी महिमान थींदो हो। संदनि मज़हबी ॾिणनि में शामिलु थींदो हो ऐं हुननि जूं रीतूं रस्मूं ॾिसंदो हो। हिकु दफ़े सेवण में हिकिड़ी रंडीअ जी कोठीअ ते वियो। अलाए जे कहिड़ीअ ॻाल्हि तां रंडीअ सां विढ़ी पियो। रंडीअ गारियूं ॾिनसि त हू बि ॾाढी फसाहत सां खेसि गारियूं ॾियणु लॻो। स्टेक सारो ॾींहुं पियो अखर गॾु कंदो हो। हुन अखर जी माना छा आहे, हिन खे सिंधीअ में छा चवंदा आहिनि। बर्टन हुननि खे पंहिंजा शेर बि ॿुधाईंदो हो। बर्टन जा शेर ॿुधी सारंग सोचींदो हो त अंग्रेज़ी ॿोली केतिरी न शाहूकार आहे। केॾा शाइर, केॾा फ़िलसफ़, ऐं सिंधीअ खे पंहिंजी सुरतख़्ती बि कान हुई। सिंधियुनि पंहिंजी मादिरी ॿोलीअ खे छॾे दारियुनि ॿोलियुनि में किताब लिखिया हुआ। राति जो हू फिलिप सां मिलण लाइ गवर्नर हाउस वेंदा हुआ। गवर्नर हाउस जे मथां हिकिड़ो कमरो हो, जंहिं में वेही हू फिलिप सां ॻाल्हियूं कंदा हुआ। फिलिप जो पंहिंजो रायो बि हो त सिंधीअ जी सुरतख़्ती अरबी हुअणु घुरिजे। रोज़ बहस थींदा हुआ। आख़िर सभिनी पंहिंजा राया ॾिना ऐं काग़ज़ फ़ैसिले लाइ बम्बई मोकिलिया विया। उन्हनि ॾींहंनि में माणिक जे पीउ जो मृत्यु थी पियो। हू 2 ठटे मोटी आया।
क्रियाक्रम मां वांदा थिया माणिक मस मस धक से सायो, पर पीउ जे ओचिते मर्तीअ जे करे माणिक खे पीउ जे कारोबार संभालण लाइ ठटे में रहणो पियो ऐं सारंग अकेलो कराची मोटी आयो। भाकुर पाए मोकिलायऊं, ॿिन्ही जूं अखियूं लुड़कनि में आलियूं थी वियूं। हाणे सारंग लाइ कराची जा रस्ता ॿुसा हुआ। हाणे बि हू शाम जो घोड़े ते चढ़ी समुंड ॾांहुं घुमण वेंदो हो, पर अकेलो अकेलो ऐं वेगाणो। माणिक खां सवाइ सारंग सफ़ा विगाणो थी पियो, पर पोइ आस्ते आस्ते फिलिप हुनजो दोस्त थी वियो। फिलिप हाकिम हो ऐं सारंग महकूम, पर दोस्तीअ जे नाते सभई वेछा ख़तमु करे छॾिया ऐं फिलिप हुनजो माणिक जहिड़ो दोस्त थी वियो। सारंग फिलिप खे वेझड़ाईअ खां ॾिठो त खेसि ख़बर पई त हाकिम ऐं महकूम जा साॻिया सूर आहिनि, साॻिया ॾुख ऐं ॾंभ आहिनि। सभई अंग्रेज़ नेपियर न आहिनि जे सिंध खे रत में विंजारियो हो, पर अंग्रेज़नि में फिलिप बि आहे जंहिं मयाणी ऐं दुबे जे मैदाननि में वहायल सिंधियुनि जे रत जा दाग़ धोअण थी चाहिया, सिंध खे कुझु ॾियण थी चाहियाई। सूरतख्ती, बंदरगाह, बैराजूं, रेलवायूं, बम्बई सरकार सिंध में के बि सुधारा करण लाइ तयारु न हुई, पर फिलिप पंहिंजे ज़ाती असर रसूख़ हलाए रेलवाई ऐं बंदरगाह तामीर कराइण जी इजाज़त घुरी हुई। बंदरगाह जी तामीर थी रही हुई ऐं कोटड़ीअ खां कराची ताईं रेलवाईअ जो कमु हली रहियो हो। अंग्रेज़ इंजीनियर सिंधु दरिया जी पड़ताल करे रहिया हुआ जो फिलिप सिंधुअ ते बैराज ठहिराए आबपाशी जे निज़ाम खे सुधारण थी चाहियो। शहर खे सुधारण ऐं सफ़ाई रखण लाइ म्यूनिसिपालिटी क़ाइमु थी चुकी हुई, जेका शहर में ईंदड़ माल ते महसूल वठंदी हुई ऐं महसूल जी उहा रक़म शहर जे सुधारे, वाधारे ऐं सफ़ाईअ ते ख़र्च थींदी हुई। कॾहिं कॾहिं फिलिप सिंध जी बदहाली ऐं मुफ़लिसीअ खे ॾिसी ॾाढो हैरान थींदो हो। बर्टन हुनखे सिंध जे क़दीम आबपाशी जे निज़ाम ते हिकिड़ी मुकमल ऐं मुफ़्सल रिपोर्ट ॾिनी हुई, जंहिं में लिखियो हुअईं त सिंध में आबपाशी जो जेको निज़ाम क़ाइमु हो, तंहिं जहिड़ो सुधरियल निज़ाम सारे हिंदुस्तान में न हो। यूरोपी सियाहनि पंहिंजे सफ़रनामनि में ऐं ईस्ट इंडिया कंपनीअ जे नुमाइंदनि पंहिंजी रिपोर्टनि में सिंध जी ख़ुशहाली ऐं हुनरनि जी ॾाढी तारीफ़ कई हुई। उहे हुनरमंद ई शायदि बाफ़ ते हलंदड़ इंजन ठाहिनि हा ऐं न त नयूं क़िलूं ईजाद कनि हा ऐं नवनि मुल्कनि में मार्केट ॻोल्हण लाइ पंहिंजा सड़ह सांभाइनि हा, पर तारीख़ सिंध खे साह पटण न ॾिनो। धारियनि जा हमला, देसी हाकिमनि जी ख़ाना जंगियुनि जूं बाहियूं, जिन में एट ऐं आॾाणा सड़ी विया, हुनरमंदनि तलवारूं खयूं या हर संभालियाऊं। आॾाइण ते कपिड़ो उणींदड़ कोरी मुआशिरे में को वॾो मक़ाम आणे न सघिया ऐं बाफ़ ते हलंदड़ इंजन ईजाद करण वारनि हथनि जी रोशनी उझामी वई। फिलिप वरी सिंध जे हुनरमंदनि जा हथ रोशन करण थी चाहिया, वापार खे हिमथाइण थी चाहियाई। कराचीअ में हुन मेलो लॻारायो हो, जंहिं में ईरान, अफ़गानिस्तान, चीन ऐं थिबेट जा वापारी आया हुआ। हर तरफ़ ॿेड़ियुनि जे सड़हनि जहिड़ा अछा तंबू लॻी विया हुआ। माल जी ॾे वठि, ख़यालनि जी ॾे वठि, वापारियुनि खे नवां मार्केट मिली रहिया हुआ। सिंधीअ जी सूरतख्तीअ जे बारे में बम्बई सरकार वटां फ़ैसिलो अची वियो ऐं अरबी सूरतख्ती मंज़ूर थी हुई। सारंग सिंधी ऐं अंग्रेज़ आलिमनि सां मिली सिंधीअ जी अलिफ़ ॿे ठाही, सिंधीअ जी नई सूरतख्तीअ में किताब लिखियाई, तारीख़, जाग्राफ़ी, अंगी हिसाब, कहाणियूं, ॿाराणो क़ाइदो। कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर में स्कूल खुलिया हुआ, जिन में सारंग जा लिखियल किताब पढ़ाया थी विया। माणिक ख़त लिखियुसि त ठटे ईंदे त इहे हथ चुमंदो सैं, जिन सां सिंधीअ जी सूरतख्ती ठाही अथई ऐं सिंधीअ में किताब लिखिया अथई। हर रोज़ु राति जो हू फिलिप सां मिलण वेंदो हो, ॿई गॾिजी किताब लिखंदा हुआ। फिलिप घणे में घणा किताब सिंधीअ में तर्जुमा कराइण थी चाहिया। हू केॾो न ख़ुशि हो, ॼण सिंधीअ जी सूरतख्ती न ठही हुई, पर हुनजी पंहिंजी मादिरी ॿोलीअ जी सूरतख्ती ठही हुई। हू सारी राति जागी सारंग खां अंग्रेज़ी किताब तर्जुमा कराईंदो हो, पर ओचितो हिंदुस्तान में आज़ादीअ जी जंग छड़ी पई। अंग्रेज़नि हुन जंग खे बग़ावत थी सॾियो ऐं बमनि ऐं बंदूकनि सां आज़ादीअ जे मतवालनि जो खून थी वहायो। पर जीअं थी जान फ़रोशनि जे रत जा छंडा उन बाहि ते पिया, तीअं थी बाहि वधीक भड़को ॾिनो। सारो हिंदुस्तान जली रहियो हो ऐं उहा बाहि सिंध में बि भड़कण वारी हुई। फिलिप यकदमि कलम, किताब उछलाया ऐं फ़ौजी कटक वठी सिंध जे दौरे ते निकिरी पियो। जागीरदारनि खे जागीरूं ज़ब्त करण जा दड़का ॾिनाई, सरदारनि खां वफ़ादारीअ जा हलफ़ वरिताई, देसी सिपाहियुनि खां हथियार फुरे खेनि क़ैद कयाई। हर तरफ़ ठापुर थी वियो ऐं सिंध में आज़ादीअ जी बाहि भड़कण खां अॻु ई विसामी वई। जैकबाबाद जे ॿिनि बलोच सरदारनि दरिया ख़ान जखराणी ऐं दिल मुराद खोसे बग़ावत कई, पर बर वक़्ति ई झलिजी पिया ऐं जान जैकब खेनि गिरफ़्तार करे कराची वठी आयो। पेरनि में पेकड़ा, हथनि में हथकड़ियूं, अखियुनि में बाहि जा उला ऐं चपनि ते मुर्क,
ॼण हू जॉन जेकब ऐं फिलिप जी फ़ौजी कुवत ते मुरकी रहिया हुआ। संदन चेहरा जहिड़ा आज़ादीअ जे सभनि जा सूरज, संदन ॻाट जहिड़ा रोशनीअ जा मनारा। ही कहिड़ा दिलावर हुआ जेके मौत थी मुरकिया, जिन खां सवाइ सूरियूं वीरान हुयूं। सूर्य हुननि खे सॾियो हो ऐं हुननि सूर्य जो सॾु विराणियो हो। ट्रिब्यूनल क़ाइमु थियो ऐं हुननि खे कारे पाणीअ जी सज़ा ॾिनी वई। सज़ा जो फ़ैसिलो ॿुधी हुननि जी मुर्क वधीक गहरी थी वई। हुननि जी मुर्क प्रिय जी पेशानी हुई, जंहिंसां ऊंदाहियूं सदियूं रोशन थियणियूं हुयूं। केरु आहे जेको धरतीअ तां रोशनीअ खे ख़तमु करे सघे, सिज खे विसाए सघे, राति जो कारे कारे हियाउ में झरकंदड़ तारनि खे टोड़े सघे, ऊंदाहियुनि जी यलगार खां हरासियल फानूसनि खे विसाए सघे ऐं कारे पाणीअ जी सज़ा जो फ़ैसिलो ॿुधी मुरकंदड़ सिंधियुनि जे चपनि खां मुर्क खसे सघे। सिज वड़ाउ सामी त पंहिंजी वाट वठी हलिया विया, पर सारंग खे उहा जुइ ॾेखारे विया जितां लाहौती लाल थिया हुआ। सारंग जो सुख फिटी वियो, अंदर में दुही दखी पियसि। कंहिं शइ में दिलि नथी लॻसि, अंदर में लोच ऐं आंध मांध हुअसि। शाम जो हू घोड़े ते चढ़ियो ऐं दिलि विंदराइण लाइ समुंड ॾांहुं रवानो थियो। रस्तनि ते रौनक लॻी पई हुई। प्रेडी स्ट्रीट, एलिफस्टन स्ट्रीट में हिंदुनि, पारसियनि ऐं क़ब्रिस्ताननि जा नवां दुकान ऐं सिंध रेलवे कंपनी जी आफ़ीस खुली हुई। रस्तनि ते अंग्रेज़ मंडमनि जहिड़ो लिबास पाईंदड़ पारसी औरतूं, कारा मदारासी, बंगाली सिपाही ऐं गवा जूं क़ब्रिस्तान औरतूं घुमी रहियूं हुयूं। पासे खां हिकिड़ी बगी लंघी, जंहिं में पारसी जोड़ो वेठो हो। मर्द खे अंग्रेज़नि वारो सूट कोट पियो हो ऐं औरत खे मंडमनि वारो स्कर्ट। साम्हूं हिकिड़ो पादरी थी आयो, जंहिंखे अरबन वारो वॾो जुबो पियो हो ऐं जंहिंजे अखियुनि में आसमानी सल्तनत जा ख्वाब हुआ। उन मुक़दस ॾींहं जा ख्वाब, जॾहिं सिंध जा सभई कारा काफ़िर यसू मसीह जे अज़मत खे सुञाणींदा ऐं ईसाई थींदा। जिन कारनि काफ़िरनि यसू मसीह जे अज़मत खे सुञातो हो ऐं ईसाई थिया हुआ, तिन जा मर्द अंग्रेज़नि जा खान सामान हुआ। पोड़ियूं औरतूं अंग्रेज़नि जे ॿारनि जूं आयाऊं हुयूं ऐं नौजवान औरतूं अंग्रेज़नि जूं सुरीतूं। ॿ में हिकिड़ी जवान क़ब्रिस्तान छोकिरीअ जी ॿाह में ॿाहूं विझी खिलंदा टहिकड़ा ॾींदा शराब खाने में घिरी विया। हिकिड़ी बेकरीअ मां 2 पारसी औरतूं डबल रोटी वठी रहियूं हुयूं ऐं हिकिड़ी गरजा जे आगुर में साई गाह ते अंग्रेज़नि जा ॻाढ़ा गटोल ॿार रांदियूं खेॾी रहिया हुआ। अंग्रेज़नि जा ख़ामोश बंगला, रतन तलाव, रामबाग, वण जी टारीअ तां 2 तोता उॾाणा ऐं टियूं कंदा हिकु तरफ़ हलिया विया। आसमान में अबाबिल थी उॾाणा, सिज लहण वारो हो ऐं उफ़क़ वटि शफ़क़ जा रंग उभरी बीठा। शाम ऐं शफ़क़ में समुंड ॾाढो पुरअसरार थी लॻो। समुंड जूं आज़ाद बेडरपियूं लहरूं नचंदियूं कुॾंदियूं आज़ादी जा गीत ॻाईंदियूं किनारे ॾांहुं वधी थी आयूं। समुंड केॾो वसी हो, आसमान केॾो नीरो हो ऐं आसमान जे वसतुनि में कीअं न सामुंड पखी थी उॾाणा। हू देरि ताईं समुंड जे किनारे ते वेठो रहियो ऐं दूर उफ़क़ ॾांहुं ऐं समुंड जी आज़ाद ऐं बेडरपियुनि लहरुनि ॾांहुं ॾिसंदो रहियो। समुंड पंहिंजे लोच में लुछी रहियो हो ऐं सारंग पंहिंजी लोच में ऐं ॿई हिक ॿिए जी लोच खां बेख़बर हुआ। राति जो जॾहिं हू वापसि वरियो त रस्तनि ते फानूस ॿरी पिया हुआ ऐं रौनक घटिजी वई हुई। हू ख़ामोश रस्तनि तां लंघंदो घर ॾांहुं रवानो थियो। राति जी सानत में पथराइन रस्ते ते घोड़नि जे संभनि जो आवाज़ु केॾो न अजीब थी लॻो। हू रतन तलाव वटि पहुतो त ओचितो हिकिड़े दुबियल ऐं घुटियल दहां राति जी सानत जो सीनो चीरींदी हुन जे कननि सां टकराई। हुन यकदमि घोड़ो झलियो ऐं कन सरला करे उन तरफ़ जो ताईन करणु लॻो जितां दहां आई हुई। एतिरे में वरी ॿी दहां थी। हीअ दहां वधीक घुटियल ऐं ॿुसाटियल हुई। हुन यकदमि घोड़े जो लगाम मोड़ियो, वणनि जे घाटे झुकटे वटि बीठो त हुनखे अजीब आवाज़ ॿुधण में आया। हू टप ॾेई घोड़े तां लथो ऐं वठी डोड़ पाताईं। वणनि जूं लामूं हटायईं त अजीब ॾेख ॾिसण में आयुसि। हिकिड़े शराब जे नशे में मदहोश ट्रामीअ हिंदू छोकिरीअ में हथ विधा हुआ ऐं छोकिरी पंहिंजो सत बचाइण लाइ पाण पतोड़े रही हुई। सारंग खे ॼण विॼ छुही वई। चीते वांगुरु उछांग ॾेई वञी ट्रामीअ खे ॻिचीअ खां झलियाईं। छोकिरी पाण छॾाए परे थी बीठी ऐं ढिनल ऐं हिरासियल अखियुनि सां हुननि खे ॾिसण लॻी। ओचितो छोकिरीअ खां चीट निकिरी वई। ट्रामीअ पिस्तौल कढियो हो, पर सारंग बाज़ वांगुरु लामारो ॾेई हुनखे ॿांह खां झलियो ऐं पोइ ठकाउ थियो। छोकिरी वरी चीट कई। राति जो हियांउ फाटी पियो।
बिकनगहम पैलेस जा बुनियाद लुॾी विया ऐं कारे ऐं ग़ुलाम धरती पंहिंजे आका जो खून पीअण लॻी। सारंग सहकंदो सहकंदो उथियो ऐं छोकिरीअ ॾांहुं निहारियईं। छोकिरीअ जे अखियुनि में डपु ऐं दहशत हुई। कपिड़ा फाटी विया हुअसि ऐं मथे तां गंदी लही वई हुयसि। सारंग आस्ते आस्ते विखूं खणंदो छोकिरीअ जे वेझो आयो ऐं हुन जे लथल गंदीअ सां संदसि उघाड़ो बदन ढकियाईं। छोकिरीअ निमाणा नेण खणी सारंग ॾांहुं निहारियो। केॾी न बाझ, केॾो न रहम ऐं केॾो न प्यारु हो छोकिरीअ जी अखियुनि में। हुन कुझु चवण लाइ चप चोरिया, पर संदसि आवाज़ निड़ीअ में अटकी पियो ऐं ॿ लुड़िक संदसि निमाणनि नेड़नि मां वही पिया। छोकिरीअ पोतीअ सां पंहिंजा गूंगा ॻोढ़ा उघिया ऐं बुत खे चङी तरह पोतीअ सां वेढ़े हूअ नोड़ीअ में सारंग जे पेरनि वटां मिटी खणी हुन पंहिंजी पेशानीअ ते मिटीअ जो तिल्क लॻायो ऐं पोइ तिखियूं तिखियूं विखियूं खणंदे घर ॾांहुं वञणु लॻी। पर टामीअ जे लाश वटि अची बीही रही। कंध झुकाए टामीअ जे लाश ॾांहुं निहारियईं, कंध वराए सारंग ॾांहुं ॾिठाई ऐं पोइ टामीअ जे लाश ते निवड़ी टामीअ जे रत में आङुन ॿोड़ियाईं। पुठिते वरी ऐं तिखियूं तिखियूं विखूं खणंदे सारंग जे साम्हूं अची बीठी ऐं सारंग जे अखियुनि में अखियूं खुपाए हुन ॾांहुं ॾिसणु लॻी। हींअर हुन जी अखियुनि में बाझ, तश्कर ऐं डपु बतना अजीब शुआ हो। हुन हथु मथे खयो ऐं टामीअ जे रत में ॿुॾल आङुर सां सारंग जी पेशानीअ ते तिल्क लॻायईं। हूअ हिकदमि वापसि वरी ऐं तिखियूं तिखियूं विखूं खणंदे राति जे उंदाहनि में गुम थी वई। सारंग उते ई बीठो रहियो। हुन जी पेशानीअ ते ॻाढ़ो ॻाढ़ो तिल्क ॿरी रहियो हो, ॼणु सिजु आसमान मां लही आयो ऐं हुन जी पेशानीअ में जुड़िजी वियो हो ऐं उन सिज जी रोशनीअ में सारी सिंध रोशन थी वई हुई। ओचितो हुनखे परियां खां घोड़नि जे संभनि जा आवाज़ ॿुधण में आया। हुन जे घोड़े कंहिं अणॾिठल ख़तरे खे महसूस करे हणकार कई। सारंग वठी डोड़ पाती, टप ॾेई घोड़े ते चढ़ियो ऐं घोड़ो डोड़ाईंदो राति जी उंदाहे में गुम थी वियो। ओचितो सिंध में आज़ादीअ जी बाहि बड़की पई ऐं सारी सिंध उन बाहि जे भाकुर में अची वई। जान फ्रोशन जो हिकिड़ो जथो सामाणो हो जंहिं ॻोल्हे ॻोल्हे थी अंग्रेज़नि खे कुठो। उन टोली जो अॻवान हिकिड़ो वॾो आलिम हो, वॾो शोला बयान मुक़ररु हो। कणकाऊं रंग, भंभी ॾाढ़ी, विकिरा पुठा, चीते जहिड़ी चेल्ह ऐं अखियुनि में उला। सारे बुत ते कफ़न वेड़ियल हुअसि। मुंहं ते कफ़न जो झंड करे सरकश घोड़े ते चढ़ी सिंध जे थरनि ऐं बरनि पहाड़नि ऐं माथिरियुनि में थी घुमियो। ओचितो ई ओचितो मदरसनि में अची ख़ताबिन खे ख़ताब थी कयाईं। जुमे नमाज़ ते मस्जिद में नरवार थी मुंबिर थी बीही अहिड़ो त ख़ुतबो थी ॾिनाई जो नमाज़िन जा टोला ऐं ख़ताबिन जा जथा हुन सां मिली थी विया। आलमनि ॾांहुं ख़त थी लिखियाईं। संदसि लिखणीअ में अहिड़ो जादू हो जो जंहिं बि आलिम हुन जो ख़त थी पढ़ियो सो संदसि दाई थी पियो। हुन जे सभिनी साथियुनि खे कफ़न वेड़ियल हुआ। सभिनी जे मुंहं ते कफ़न जा झुंड हुआ। सभई सरकश घोड़नि ते सवार हुआ। हुन जे टोले जो नालो ई कफ़न पोशन जो टोलो हो। राताहा हयाऊं अंग्रेज़नि जी फ़ौजी छावड़ियुनि खे बाहियूं ॾिनाऊं। फ़ौजी कटट कुठाऊं। अंग्रेज़ी फ़ौजियुनि खे पहाड़ी लंघनि में फासाए बगड़नि वांगुरु बुघाऊं। अंग्रेज़नि जे ईवाननि में थिरथिलो पइजी वियो। इख़बारनि कागर कारा कया। इंग्लैंड जे पार्लियामेंट में भेस थिया। वॾी फ़ौज बम्बईअ मां सिंध पहुती। अंग्रेज़नि जी ज़र ख़रीद जागीरदारनि ते ज़ोर बार पिया। जान जेकब माकड़ जेॾी फ़ौज वठी सिंध में काही पियो। मुक़ाबला थिया, पंहिंजनि मख़बरियूं कयूं ऐं कफ़न पोश सिंध ते साह ॾींदा शहीद थींदा विया। सिंध जी धरती पंहिंजे ई बचड़नि जे रत सां रेजिजी वई ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं कफ़न पोश जो अॻवान झलिजी पियो। गरजाइनि जा घंड वॻा, पादरनि ऐं रहबायनि मसलूब यसू मसीह जे अॻियां कंध झुकाया, जाम छिलकिया ऐं सुम्हियल साज़नि साह खयां। कफ़न पोशनि खे गिरफ़्तार करे कराचीअ आंदाऊं ऐं खेसि फ़िलिप जे साम्हूं आणे बीहारियऊं। फ़िलिप कंधु खणी मथे निहारियो, साम्हूं सारंग बीठो हो। साॻियो कणकाऊं रंग, भंभी ॾाढ़ी, वेकिरा पुठा, चीते जहिड़ी चेल्ह ऐं अखियुनि में उला। उन्हनि उलनि जो उहाउ हिन सारंग जी अखियुनि में उन वक़्तु बि ॾिठो हो जॾहिं हू पहिरियों दफ़ो हुन सां मिलियो हो। उहे उला हुन बरोट सरदारनि जी अखियुनि में बि ॾिठा हुआ जिन खे हिन कारे पाणीअ जी सज़ा ॾिनी हुई। उहे उला शैली जी शाइरी हुआ, रोसियो ऐं वाल्टेयर जा ख़्वाब हुआ, फ्रांस जे इनक़लाब जो अक्स हुआ ऐं इंसान जी आज़ादीअ जा उमंग हुआ। केरु आहे जेको इन्हनि उलनि खे विसाए सघे ऐं धरतीअ तां रोशनीअ खे ख़तमु करे सघे। सारंग जे चपनि ते मुर्क हुई ऐं हू फ़िलिप जी अखियुनि में अखियूं विझी हुन ॾांहुं निहारे रहियो हो।
ॿई हिक ॿिए जा दोस्त हुआ जिन्ही गॾिजी सिंधीअ जी सूरत अख़्ती ठाही हुई ऐं सिंधीअ में किताब लिखिया हुआ। पर अॼु हिकिड़ो ॾोहारी हो ऐं हिकिड़ो मनसफ़। पर केरु ॾोहारी आहे ऐं केरु मनसफ़, तंहिंजो फ़ैसिलो केरु करे। केरु कंहिं वटि फ़रियादी थिए ऐं कंहिं खां मनसफ़ी घुरी। ॿिन्ही जी अखियुनि में सवाल हुआ ऐं ॿई हिक ॿिए जे अखियुनि में अखियूं विझी हिक ॿिए खां तारीख़ खां ऐं ज़माने जे ज़मीर खां सवाल पुछी रहिया हुआ। ऐं संदनि सवालनि जे जवाब में परियां समुंड गजी रहियो हो, आसमान में पखी उॾामी रहिया हुआ ऐं अफ़क़ वटि शफ़क़ जे रत वर्णी ॻाढ़ाण पीटिजी वई हुई। बम्बईअ मां जज आया। फिलिप ऐं जजनि गॾिजी सारंग ते केस हलायो ऐं खेसि मौत जी सज़ा ॾिनऊं। फिलिप पंहिंजे हथनि सां सारंग जे मौत जे परवाने ते सही विधी। उन्हनि हथनि सां जिन हथनि सां हुन मार्गरेट जे वारनि जी मुंझियल चग खे संवारियो हो, जिन हथनि सां हुन सिंधीअ जी सूरत अख़्ती ठाही हुई, जिन हथनि सां हुन मयाणीअ में वहायल बेगुनाह सिंधियुनि जे रत जे दाग़नि खे धोअण थी चाहियो, जिन हथनि सां हुन गीत ऐं बेत लिखिया हुआ। स्कूल, अस्पतालूं ऐं बंदरगाह बि त गीत ऐं बेत आहिनि। उन्हनि साॻियनि हथनि सां हुन सारंग जी मौत जे परवाने ते सही पाती। सारंग खे शहर खां ॿाहिरि मैदान में वठी आया। खेसि चौखंबो करे तोप सां ॿधाऊं। तोप जो ठकाउ थियो। सारंग जूं ॿूटियूं ऐं हॾा हवा में उॾामंदा, बोलाटियूं खाईंदा सिंध जी धरतीअ जे सीने ते किरिया। तोप जो आवाज़ु ॿुधी फिलिप कननि ते हथ रखे छॾिया ऐं दूर रतन तलाउ खां थोरो पर भरो हिकिड़े घर जे अङण में हिकिड़ी हिंदू छोकिरीअ, जेका हींअर हिकिड़ी ॿार जी माउ थी वई हुई, तोप जो आवाज़ु ॿुधी छिरकी खणी पंहिंजे ॿार खे सीने सां लाथो ऐं ॿारड़ो डिॼी रोअण लॻो।